अस्सलाम वालेकुम नाज़रीन। धरती टाइम्स सां गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं ताज़ा तरीन हेडलाइंस ते। कंदकोट मां अब्दुल गफ़ूर बलकानी जी ख़बर शामिल कंदासीं। जीए सिंध क़ौमी महाज़ जे चेयरमैन सनान खान कुरैशी जे घर ते थियल हमले ख़िलाफ़ सिंध जे ॿियनि शहरनि जीअं कंदकोट में बि रैली कढी वई। वीओ जीए सिंध क़ौमी महाज़ जे चेयरमैन सनान खान कुरैशी जे घर ते थियल हमले ख़िलाफ़ सिंध जे ॿियनि शहरनि जीअं कंदकोट में बि जिस्कम अॻवाननि वाली ॾिनो सिंधी बशाम सिंधी ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में जिस्कम ऑफिस खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। हमलावरनि खे गिरफ़्तार करे जांच कराई वञे। सनान खान खे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे जा उबदारींदड़ नारा हंया हुआ। हुननि IG सिंध DIG लाड़काणो खां मुतालबो कंदे चयो त जांच कराई वञे, सनान खान खे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। पूरी सिंध में रोड ब्लॉक कया विया।